कोटड़ी खे एमएस हफीज़ आ रही कोटड़ी वारे खे पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं पैरामेडिकल अड़कण वारनि सां नाइंसाफ़ियूं एमएस अरशाद काज़मी खे एमएस अरशाद काज़मी खे जारी आहे जारी रहंदी पैरामेडिकल सां नाइंसाफ़ियूं कोटड़ी वारनि पैरामेडिकल वारनि सां नाइंसाफ़ियूं जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू पैरामेडिकल स्टाफ KAR 041 जी अगवाननि राजा रफ़ीक पंवर, निसार अहमद लाशारी, मोहम्मद आजर पंवर, अब्दुल मजीद जथियाल, इम्तियाज़ अहमद चांडियो, अब्दुल रसूल हिंगोरो, ज़हीर अब्बास खोड़ो, अरशद अली नोहाणी ऐं ॿियनि पैरामेडिकल स्टाफ जे अगवाननि सिविल अस्पताल दादूअ जे OPD वार्ड 12 एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त करप्ट ऐं नाअहल मेडिकल सुप्रीडेंट चांडिया, सिविल अस्पताल लाड़काणो डॉक्टर इरशाद काज़मी ऐं डॉक्टर हफ़ीज़ आराई, मेडिकल सुप्रीडेंट कोटड़ी हेडक्वार्टर तालुका अस्पताल कोटड़ी खे हटाइण जो मुतालबो कंदे चिताव ॾिनो आहे त जेसिताईं करप्ट डॉक्टरनि खे हटायो न वेंदो तेसिताईं एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रहंदो। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाय सिंध, दादू।